नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नासि मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम। मोहतरम सामईन हज़रात, जीअं त पहिरें पारे जी मुख़्तसर तफ़सीर तव्हांजे साम्हूं बयानु कई वई, हाणे ॿिए पारे जी तफ़सीर मुख़्तसर ख़ुलासो तव्हांजे साम्हूं रखंदासीं। सभ खां पहिरीं तहवील क़िबला जी ॻाल्हि आहे त अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि जो क़िबलो तब्दील कयो, जेका नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी ख़्वाहिश हुई त बैतुल मक़दस खां तब्दील करे बैतुल्लाह खे क़िबलो बनायो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़्वाहिश जे मुताबिक़ इहो फ़ैसिलो जारी करे छॾियो त बैतुल्लाह हाणे क़िबलो आहे, जेको अॼु ताईं असांजो क़िबलो आहे, जंहिंजी तरफ़ असां रुख़ करे नमाज़ पढ़ंदा आहियूं। ॿी ॻाल्हि इन पारे जे अंदरि उम्रे जो बयानु, इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत अव इअतमर फला जुनाह अलैहि। सफ़ा ऐं मरवा जो ज़िक्र आयो, जंहिं ते सई कई वेंदी आहे उम्रे में। उम्रे जो बयानु आयो, वॾी अज़ीम इबादत आहे उम्रो। फ़र्ज़ी न बल्कि नफ़ली इबादत आहे। टी ॻाल्हि जेका इन पारे जे अंदरि बयानु कई वई उहा या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वालो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, जहिड़ी तरह तव्हां खां पहिरीं उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया। लअल्लकुम तत्तक़ून, रोज़े जो मक़सदु इहो आहे त परहेज़गार थी वञो, अल्लाह खां डिॼण वारा बणिजी वञो। पोइ उन सां गॾोगॾु अल्लाह रब्बुल आलमीन रोज़े जा कुझु मसाइल बयानु कया। फरमाई त रोज़ो फ़र्ज़ आहे, जेको शख़्स रोज़ो नथो रखी सघे फमन शहीद मिनकुम अश-शहर फलयसुमहु वमन कान मरीदन अव अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। फरमाई त जेकॾहिं कोई शख़्स सफ़र में आहे या मरीद आहे फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, फ़र्ज़ उन ते बि आहे क़ज़ा करे बाद में रोज़ो रखे, रमज़ान खां बाद। पर इन जी हद मुक़ररु न आहे, ज़रूरी न आहे त हिकु रमज़ान में जेकॾहिं रोज़ा रहिजी विया त अॻे रमज़ान खां पहिरीं मुकमल करे, बल्कि पूरी ज़िंदगी लाइ उनखे अल्लाह रब्बुल आलमीन मोहलत ॾिनी आहे, पूरी ज़िंदगी में उहो रोज़ा रखी सघे थो। मुख़्तसर रोज़े जो बयानु असां कयो। माहे रमज़ान में यकीनन उलमा इकराम बयानु कंदा। चौथे नंबर ते इन पारे जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो हज जो। अल हज अशहुरुम मालूमात, हज जा महीना मालूम आहिनि। हज बैतुल्लाह फ़र्ज़ आहे हर मुसलमान ते जंहिं वटि इस्तिताअत हुजे। वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। अल्लाह से फरमायो बैतुल्लाह जो हज फ़र्ज़ आहे उन शख़्स ते जेको ओॾां वञण जी ताक़त रखे थो, जंहिं वटि ताक़त आहे, ज़ादिर आहे, मौजूदु आहे, सिहत आहे, त उन ते फ़र्ज़ आहे त उहो हज बैतुल्लाह करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ऐं उम्रे जो अजर बयानु कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ीलत बयानु कंदे फरमायो त हज ऐं उम्रो जेको शख़्स करे थो उनखे अल्लाह रब्बुल आलमीन गुनाहनि खां ईअं पाक करे छॾे जीअं हिकु शख़्स दुनिया में पैदा थो थिए, जे माउ जे पेट मां उहो पैदा थो थिए, जहिड़े तरीक़े सां उन वक़्तु उहो गुनाहनि खां पाक हूंदो आहे, ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन हज ऐं उम्रे जे करे उनखे गुनाहनि खां पाक करे छॾे। आख़िरी ॻाल्हि इन पारे में बयानु कई वई, आख़िर में तालूत ऐं जालूत जी जंग बयानु कई वई। तालूत जिहाद कयो अल्लाह जी राह में,
जालूत सां इन खे बयानु कयो वियो। ऐं इहो बयानु करण जो मक़सदु इहो त अल्लाह रब्बुल आलमीन घटि माण्हुनि खे वधीक माण्हुनि ते फतह ॾींदो आहे जेकॾहिं तवक्कुल ऐं ईमान अल्लाह ते हुजे। जहिड़े तरीक़े सां बदर जो मारको हुयो, वजूद घटि हुजण जे बावजूदि अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे कामयाबी ॾिनी। अल्लाह रब्बुल आलमीन इन मौक़े ते बि हिन पारे जे अंदरि तालूत खे फतह ॾिनी। हालांकि उन वटि लश्कर घटि हो, माण्हू घटि हुआ, अफ़रादी ताक़त घटि हुई, पर अल्लाह रब्बुल आलमीन खे फतह ॾिनी। अल्लाह सां साबित कयो त फतह, कामयाबी, नुसरत अल्लाह जी मदद सां आहे, चाहे माण्हू घटि हुजनि या वधीक हुजनि। त मालूम थियो त अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात वॾी कुदरत वारी, ताक़त वारी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां वधीक को दुनिया में ताक़तवर न आहे। इहे 5 ॻाल्हियूं मुख़्तसर तव्हांजे साम्हूं मूं रखियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह साईं सम्झण जी ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।